नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। हाँ नाज़रीन, मदेजी मां अवां सां ॾुख जी ख़बर शामिल कंदा हलूं त मदेजी जे गरीबाबाद महले जी रहवासियुनि औरत गुलनाज़ मीराणी शहर जे ओबाश नौजवाननि खां तंग अची मदेजी थाणे ते पहुची इंसाफ़ जो मुतालबो करे छॾियो। मसमात गुलनाज़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहर जा ओबाश नौजवान अब्दुल करीम कलोड़ो ऐं गुलाब जूणे जो मूंखे ब्लैकमेल करे फ़ोन ते गार गंद करे रहिया आहिनि। हिन चयो त धमकियूं ॾींदड़ बाअसर आहिनि। पुलिस इंसाफ़ करण बजाए बाअसरनि जो साथ ॾेई रही आहे। मसमात गुलनाज़ मीराणी SSP शिकारपुर ऐं IG सिंध खां इंसाफ़ जो मुतालबो कंदे चयो हिकिड़ो आहे माण्हू मूंखे ब्लैकमेलिंग थो करे। वरी हिते मूंखे चङा ॾींहं थी विया आहिनि, 5 खां 6 ॾींहं थी विया आहिनि। मां हिते रिपोर्ट कराए वई आहियां त हिते बि मुंहिंजो कोई अमल नथा करे। अञा बि पुलिस वारा मूंखे था गारियूं ॾियनि, चवंदा तूं गंदी आहे। इन्हनि वटि मुंहिंजी रिकॉर्डिंग पई, मां हर शइ ॿुधाई आहियां। मूंखे कतला न धमकियूं था ॾियनि, चवंदा 10-15 ॼणा असां तुंहिंजे घर में अची घिरी करे तोखे मारींदासीं। हिकिड़ो नालो अब्दुल करीम आहे, पले जो पुटु आहे। ॿिए जो नालो जेका गुलाब आहे उहो जूणे जो आहे। ॾाढो मूंखे तंग कयो अथनि। जीअं कोई बि मुंहिंजो सरकार अमल न कयो, मां ज़हर कई पाण खे मारे छॾींदमि। हिते जो हिते मां पाण खे मारणु चाहियां थी, मां मारींदमि बि। रहंदो अञा पुलिस वारा बि मूंखे था धमकाइनि। छो? कहिड़ो मुंहिंजो गुनाह आहे, कहिड़ो मुंहिंजो कसूर आहे? ईअं थींदो आहे छा? हिते पंहिंजूं न्याणियूं हुजनि, उन्हनि सां ईअं बर्दाश्त कंदा जॾहिं मूंखे ज़लील करायो अथनि। मां गरीबाबाद आहियां, मुंहिंजो नालो गुलनाज़ है। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।